हैदराबाद में सिंध मर्जी सकाफत के भेटा पेश करण जे लाइ नौजवान नारिन पारां रैली कढी वई। टिकटॉक स्टार निम्मू बलोच पारां गुल सेंटर खां निकतल रैली में टिकटॉक स्टार नारिन तोड़े नौजवाननि कारनि ऐं ॿियनि गाॾियुनि खे अजरकनि सां सिंगारे सकाफ़ती वेस वॻा पहिरे रोडनि ते रक़्स कंदे ख़ुशीअ जो इज़हार कयो। फर्स्ट टाइम थियो आहे, माण्हू पंहिंजी फैमिली सां गॾु ॿार वठी आया आहिनि ऐं वो भी एंजॉय पिया कनि असां सां गॾु। ही कल्चर डे जी सेलिब्रेशन असांजी यूथ जी छोकिरनि रखी त मां स्पेशली इन्हनि खे जेको आहे जस्ट ॾींदसि, छो जे ही जज़्बो हिकिड़ो सिंधियुनि जी आहे। इहो जज़्बो जेको आहे असांजे ॿारनि में, असांजे रत में जेको आहे सो गूंजे थो। तमामु सुठो थियो, असां सोचियो बि न हो असांजी एॾी वॾी रैली निकिरंदी। सिंध जूं न्याणियूं सभु गॾु अची थियूं आहिनि, तमामु बहितर। नौजवान नारिन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत आहिनि। असां पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। ऑर्गेनाइज मां कराई आहे, बस मुंहिंजे दिमाग़ में आयो कि गर्ल्स छोकरनि खां पुठियां छो रहनि, गर्ल्स भी अॻियां वधनि। जे हिसाब सां रैली कढी आहे। फर्स्ट टाइम असांजी गर्ल्स जी रैली कढी वई आहे हैदराबाद में। सिंध जा बेत, सिंध जी ज़मीन, सिंध जी मिल्कियत। असां सभु सिंधी छोकिरियूं निकिती आहियूं सिंध जे लाइ ऐं सिंध जी सकाफ़त असां जेका आहे मल्हायूं था। टिकटॉक स्टार नारिन रैली दौरान सिंधी गीतनि ते टिकटॉक पिण रिकॉर्ड कया। कैमरामैन ज़ाकिर लगारी सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।